अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में आवा है इशायु संझा से हल्ला हेडलाइन। कराची ऐं हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडू हिकु भेरो ॿीहर मुलतवी थियण जो इम्कान। ज़रियनि मूजिब सिंध हुकूमत MQM जे दबाव ते चूंडू मुलतवी कराइण लाइ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त MQM नयनि तकबंदियुनि ताईं मकानी चूंडू नथी चाहे। मुल्क की पहरी औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की सुभाणे 15वीं वरसी मल्हाई वेंदी। गड़ी खुदा बख्श भुट्टो में जलसे जूं तैयारियूं मुकम्मल। जलसे गाह अंदर 60 फुट वेकरी स्टेज तैयार। पिंडाल के पार्टी झंडन ऐं अॻवाणनि जी तस्वीरुनि सां सिंगारियो वियो। सख़्त सीअ बावजूद मुल्क जी कुंड कुर्छ मां जियालनि जी आमद जो सिलसिलो जारी। जलसे के बिलावल भुट्टो ज़रदारी, आसिफ अली ज़रदारी ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। जलसे के हवाले से सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम किया गया। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की वरसी तकरीब में शिरकत लाइ PP अॻवाणनि जे नए देर आमद जो सिलसिलो जारी। क़ौमी असम्बली जे स्पीकर राजा परवेज़ अशरफ जो चवणु आहे त हू स्पीकर की हैसियत सां कंहिं बि सियासी शख़्सियत के निशानो न बणाईंदो। मुल्क में भाईचारे ऐं मुफ़ाहिमत वारी फ़िज़ा की ज़रूरत है। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जमहूरियत पसंद सियासी लीडर हुई। बिलावल इन जे रस्ते ते हली रहियो आहे।